समीना, ओ समीना। आया सदा। जल्दी मानी खड़ी आ। सदा मानी। ईचा, चाय मानी? खड़े था, माता खड़े था। सुबह सुबह जो मूड ही खराब करे ना चलियो। सुबह ना है, सुबह ना है। ये हने 11 थे। मुझे 11 थे इन जो मतलब त नाश्ते में अंडो या ॿियो कुछ मिलण जो टाइम खत्म थी वियो तो ये अर्धी मानी चांहि जो कोफ्ता आणो मुंह में। असां बि सभिनी इहो ई नाश्तो कयो आहे। पर मां चांहि मानीअ सां नाश्तो न आहियां कंदो मां। ऐं इहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। पोइ बि असां वटि एतिरा पैसा न आहिनि जो सुबुह सां तोखे कीमो अंडो ऐं भिंडी जो नाश्तो करायूं। जे तव्हां वटि पैसा कोन्हनि पोइ मां जो ॾियां थो उहे छो नथा वठो? पाल वटि सांढे रख पंहिंजी हराम जी कमाई। मरी वेंदासीं पर तुंहिंजी हराम जी कमाई जो हिकु कीरो बि पेट में न विझंदासीं, न विझंदासीं। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। मूंखे बि पंहिंजी महिनत जी कमाई इन घर में ख़र्च करण जो शौक़ कोन्हे आहे। अदा, अदा मानी। चुको छो तूं मानी? पचाया बि ॼण कोफ्ता अथव न। निकली तो वने जेकॾहिं हुनजी कमाई मां तव्हां खाओ नथा त भले न खाओ पर हुनजे पैसनि मां हुनखे त पचाए ॾेई सघो था न। न समीना न ईअं न चओ। जे माउ पीउ न पंहिंजी औलाद जी हराम जी कमाई क़बूल कई आहे हुन माउ पीउ पंहिंजी औलाद जा रत में बुॾल लाश बि वरता आहिनि। अम्मा मूंखे आसिफ जो पेट बुखियो वञण जो को बि दुख न आहे। अम्मा अम्मा तो हेतिरी ॻाल्हि थी रोई थी वञी। छा थियो आमिर? इहो ई अमा जो पोइ ॾींहं ते इंटरव्यूज़ में थींदो आयो आहे। 3 सालनि खां वठी इन फरेब जे वर चढ़ंदा आया आहियूं। वॾी ग्रेजुएशन कई आहे सवाइ धिकनि जे कुझु बि न आहे मिलियो। मां दादा में ई चवां पियो मां कुझु बि न थींदो। बाबा जो त हुयो न हल पुट मुंहिंजो डिपार्टमेंट आहे। मां ज़िंदगी जा 40 साल गुज़ारिया आहिनि उते। उते बाबा खे कुर्सी बि न ॾिनी वेहण लाइ। जे डिपार्टमेंट में पंहिंजे रिटायर मुलाज़िम जी इहा इज़त आहे। बाप मां लानत थो विझां डिपार्टमेंट ते। नथी खपे मूंखे अहिड़ी डिपार्टमेंट में नौकरी। आमिर जा पीउ तव्हां त चओ पिया त सनकोटा आमिर जी मां जिन मूंखे ई कोन सुञातो उहे मुंहिंजे पुट खे नौकरी किथां ॾिनो? हाय हाय हारिया हा अंग्रेज। पर पंहिंजे मुलाज़िमनि लाइ इज़त हुई उन्हनि वटि। बाबा ॿुधाईंदो हो
तो दादा साईं मरहूम बाबा की नौकरी लाए एडमिनिस्ट्रेटर डिसूजा ना वठी हो उथी बाबा के भापुर पाए पहुंचे घर में प्यारे हो अज ही पहुंचा पंहिंजी धरती जावा संजी चमक में एतरा अंधा थी गए जो उनके मुझे 40 सालन की खिदमत नजर ही कोन आई महीना ध्यान मुझे रिटायर थे सिर्फ महीना अज साहब मूंसां ईअं मिलियो ॼण त मूंखे सुञाणंदो ई कोन हुजे नौकरी न ॾियनि तो भल न ॾियनि राबिया पर घटि में घटि में इज़त त आहे न पर तॾहिं त चवंदो आहियां बाबा जिते इज़त खुलण सां न मिले उते चीनी मचंदी आहे इहा कसरत मां तव्हां हिसाब मां कढंदुसि सुभाणे वञी संगत सूदो महिमान थो थियासि आमिर जी मां समझाए छॾनि समझाए खबरदार जो कोड़ो कदम कयो अथई जॾहिं मूं हिन सां पंहिंजा सभई वास्ता ख़तम करे छॾिया आहिनि त पोइ छो थो असांजे मामलनि में पवे इन करे बाबा जो मूंखां बर्दाश्त नथो थिए मूंखां बर्दाश्त तव्हांजो हिक हिक जे आबरू निमाणो थी बीहण कंध झुकाइण पैसे लाइ तन सां बाथू करण न न पुट जेकॾहिं तोखे मुंहिंजो एतिरो ई ख़्यालु हुजे हा न अरे तहारी खणी आहे चोलनि जो थार खपाई आहे किथे महिनत मज़दूरी करी आहे अरे कमाए अची मुंहिंजे हथनि ते रखी आहे चवी आहे त बाबा ही वठो मां वेठो आहियां न तव्हां परेशान न थियो अरे मुंहिंजो सीनो फ़खुर मां चौड़ो थी वञे हा जेकॾहिं छोड़ा ई खपाइणा हुआ त तारीख़ अहिड़ी हुई आहे मूंखे त पोइ पंहिंजे पेट खे मुछियूं ॾेई छो पढ़ायो असांखे छो बाबा असांजे अखियुनि में सुठे आईंदे जा ख़्वाब छो उणींदा रहियो छो मूंखां उहो ॾींहुं कॾहिं बि न विसरंदो बाबा कॾहिं बि न जॾहिं मूं आरिफ़ खे क्षमा कई हुई ऐं मूंखे स्कूल खां कढियो वियो उहो इन करे त हू हेड मास्टर जो पुटु हुयो ऐं अवां हेड मास्टर खे मञाइण जे लाइ हुनखे एलाज़ पए कया मिंथूं पए कयूं हुनखे हथ वधा हुनजे पेर पियो इन लाइ न बाबा इन लाइ न त मां पंहिंजे मथे ते छोलनि जो थाल रखी घिची घिची दर दर ते वञी धोखा ॾियां पर मुझे सुठे फ्यूचर जे लाइ वो ज़ियत बर्दाश्त कई अरे त पानी जो सिलो तो मूंखे कहिड़ो सिलो ॾिनो तो मूंखे मुंहिंजा सभु ख्वाब मुंहिंजा अरमान मुंहिंजे सपननि खे उन्हनि जो गलो घुटे छॾियो कहिड़े रस्ते जी चूंड कई तो अरे जंहिंखे मूंखे सख़्तु नफ़रत आहे जेके तूं ठगी धोखे सां 1000 रुपए जा नोट तो कमाई न अरे उन रुपए जादो ख़सीस आहे जेको छोलनि जो थाल खपाइण खां पोइ तूं अची मुंहिंजे हथनि ते रखी आहे पर न तो हीअं कोन कयो पुट छो त अकेला ते त तुंहिंजी अखि ई कोन थी ॿुॾे न बाबा अखि नथी ॿुॾे मुंहिंजी मां हिलाल जी रोज़ीअ जे लाइ छा न कयो इंटरव्यूज़ न ॾिना कोशिशूं न कयूं दर दर ते वञी हाज़ुरी न भरियूं छा मिलियो बाबा कुझु बि न उनखां पोइ मूं हिन रस्ते जी चूंड कई ऐं उहो बि हिन लाइ त जीअं हिन समाज खां तव्हांजे तकलीफ़ुनि दर्दनि ऐं अनुकूलनि ख़्वाबनि जो हिसाब अची सघे हिसाब मां चवां थो वधीक भक न कर कई वञ मुंहिंजे कंहिं जाॾो निकिरी वञनि घर मां बाबा हिन घर ते जेतिरो हक़ घर जे ॿियनि भातियुनि जो आहे न ओतिरो मुंहिंजो बि आहे तव्हांजे हिननि दरकनि गवाननि जो मूं ते को बि असरु न आहे पवणो ऐं मां हीउ घर छॾे केॾा बि न वेंदुसि मां ठीक है न वञ पुट न वञ तूं छो नहीं दे अरे घर छॾे मां ई थो वञा आमिर जा पी तव्हां इहो घर अकेलो कोन छॾे ॾींदो मां बि तव्हां सां हलंदसि अम्मा बाबा न बाबा अम्मा तव्हां न वेंदो तव्हांखे ॿाहिरि वञिणो पवंदो आहे त तूं मूंखे घर खां ॿाहिरि कढंदे हा जो मूं चयो हूंदे
योनी कदे भी नहीं दो जो हमारे बाबा पे करती था को दिनवारी से तेरी गुजार अरे तो पोगन के मात घेर में खोलो तो कदा ना आज ने तुझे कहे धन करें ना हलो ना चलो जी मार के ठीक है वन्या थोमा मुझे तजलाए हमेशा का हाँ ना पर मुझे लाश भी तो लग रहा लाश रोज रोज जवान औलाद खे बाहर वञण चाला था ॾियो इहो त मां सुठो नथा कयो अयो जेको रोज माण्हू खे मारणी कटण जूं ॻाल्हियूं थो करे उहे तोखे नज़र कोन थो अचे चाहे इन ॾींहं लाइ असां उनखे पढ़ाए लिखाए आले ताते वॾो थियोसीं तूं गुंडो ई बदमाश थी वञे ऐं इन लाइ बि न पढ़ायो हुयसि त हू छोला खपाए ऐं तगारियूं करे राबिया रुगो चोला खपाइणा न आहिनि न रुगो तगारियूं करणियूं आहिनि ॿिया बि खोड़ सारा कम आहिनि सरकारी नौकरी को सिवा पर अफ़सोस आहे त असां 5 दर्जा पढ़ण खां पोइ सरकारी नौकरी के पंहिंजो हक़ समझण लॻंदा आहियूं पाण पतोड़ण बदिरां सरकारी नौकरी जे पुठियां पंहिंजूं ज़िंदगियूं बर्बाद करे छॾींदा आहियूं सरासर ग़लति आहे इहो राबिया सरासर ग़लति आहे जेकॾहिं आसिफ जी ॿी जात जी कोशिश करे हा न त असांजा ई हाल न हुजनि असांजा ई हाल